असली बोणींदो साज़ जेको सिंध जो माना मिट्टी मां ठहियल आहे। सिंध जी हिकिड़ी सकाफ़त। हाणे इहो फ़क़ीर साईं असांखे इन मां सुर ॾींदो ॿुधाईंदो ऐं उहो ॿुधंदासीं। फ़क़ीर ज़ुल्फ़कार लुंड साहब तव्हां कहिड़ा कहिड़ा हुनजे ॻोठ में वेठा आहियूं। असां चाइना दुबई नेपाल इहे मुल्क घुमी आया आहियूं। हाणे हिन ते थोरो तव्हांखे भेर बि ॿुधायूं था। भाई बाग़ी जी धुन आहे पुराणी मशहूरु आहे घणी। खड़ी नीम के नीचे हूं खड़ी नीम के नीचे हूं ता हिकली। वाह 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 जबरदस्त। वाह साईं वाह फ़क़ीर साहब वाह 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 फ़क़ीर ज़ुल्फ़कार साहब वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। वाह 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 माशाल्लाह वाह वाह जबरदस्त जबरदस्त। मेहरबानी फ़क़ीर साईं मेहरबानी। आवाज़ साउंड इन जो ठहे साईं हिन सुरनि मां ई सामान इन्हनि मां थो ठहे तव्हांजो जेको आवाज़ जेको बि ठहे थो सुर हिननि मां निकिरंदा। हिननि मां था निकिरनि आवाज़ हिन मां फूक ॾियण सां निकिरे थो। अच्छा हे ॾिसो केतिरो नंढड़ो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे। इहो सम्झो घोड़ो आहे। मिट्टी जो घोड़ो आहे उन में जी सोराख़ ठहियल आहिनि उन मां इन मां सुर निकिरंदा ऐं हर माण्हू जी या कोन्हे त उहो इन मां सुर कढी सघंदो। जेको ई माना हिन जो ॼाणू आहे उहो ई सुर कढी सघंदो। हिन खे चवंदा आहिनि सिंधी में बोणींदो। वठो फ़क़ीर साईं महिरबानी।